हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आया ऐं मुंहिंजी माउ जो ख्वाब आहे जेको उन मुंहिंजी पैदाइश जे वक़्त में ॾिठो जो तहक़ीक़ उन जे पेट मां हिकु अहिड़ो नूर ज़ाहिर थियो जंहिंजे रोशनाईअ में जंहिंजे नूर में शाम जा महलात रोशन थिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबीअ जो ॾाढो भलो मिलाद आहे। हिननि खे चयो त तव्हां भला पंहिंजनि पुटनि जी सालगिरह छो मल्हाईंदा आहियो? इन्हीअ जो क़ुर हदीस में सबूत ॾींदव? कूड़ा दिल्लीअ जा ठग। सालगिरह थो मल्हाए मुंहिंजाड़ीअ जे मोजरे में घोटिजे थो। पुटनि जे शादियुनि ते लख रुपया थो ख़र्च करे त कंहिंखो पुछे बि नथो। पंहिंजे जमीयत वारनि जे मथां करोड़े रुपया थो ख़र्च करे त इते कंहिंखो फतवा पुछे ई नथो। पंहिंजे धीउ खे ट्रक ॾाज जी भरे थो ॾिए 10 लख रुपया त इते का फतवा यादि न अथसि। बाक़ी जे महबूब जो मीलाद थो अचे त पेरनि खां वठी मथे ताईं सड़ी थो वञे। सुभान अल्लाह। बेशक अञा 2 हदीसूं पढ़ा थो। कलाक न हली सघंदुसि, गर्मी बि कुझु आहे, थोरी हवा आहे त गर्मी आहे यार। त मदीने वारे पंहिंजो मीलाद कीअं पढ़ियो? जलस नासुन मिन असहाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न अब्बास खां रवायत आहे। सुभान अल्लाह। असहाब सगोरा मस्जिद नबवी में कचहरी कयूं वेठा हुयासीं। यंतज़रूनहु, इंतज़ार मदीने जे साईं जो हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे वेठा जो हुयासीं जेसिताईं साईं तशरीफ़ वठी अचनि तेसिताईं असां असहाब सगोरा को पियो चवे त इब्राहिम सफ़ीउल्लाह या, नूह नजीउल्लाह या, इब्राहिम खलीलुल्लाह या, इस्माइल बिना कुसर जे ज़बीहुल्लाह बणिजी वियो, ईसा रूहुल्लाह या। नबियनि सगोरनि जो ज़िक्र ख़ैर पे कयोसीं। साईं जो आयात इहो असांजो तस्करो ॿुधंदा पे आया। जेॾी महिल असांजे मथां अचे बीठा त पाण फरमायो त सौट ॾियो त हवाल कहिड़ी कचहरी पे कयमि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी साईं जे सौट अर्ज़ कयो त क़ुर्बान वञा, इंतज़ार तव्हांजो। सुभान अल्लाह, तव्हांजो हो। पर बेटा जो हुयासीं त हिननि असाबनि सगोरनि अॻियनि नबीअनि जो ज़िक्र ख़ैर पे कयो। आदम सफ़ीउल्लाह, नूह नजीउल्लाह, इब्राहिम खलीलुल्लाह, साईं इहे ज़िक्र पे कयोसीं। त मदीने जे साईं फरमायुनि त आदम सफ़ीउल्लाह बि ठीकु आहे, नूह नजीउल्लाह बि सही आहे, इब्राहिम खलीलुल्लाह बि ठीकु आहे, इस्माइल ज़बीहुल्लाह बि सही आहे, ईसा रूहुल्लाह, मूसा कलीमुल्लाह भी सही आहे। पर अला सुभान अल्लाह। खबरदार ॿुधो, व अना हबीबुल्लाह वला फखर व अना हामिल लिवाउल हम्द यौमल क़ियामत वला फखर व अना अव्वल मन युहर्रिक हलकल जन्नत वला फखर व अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अलल्लाह वला फखर व अना कायदुल मुरसलीन वला फखर व अना खातमुन नबिय्यीन वला फखर व अना अव्वलुन नास शाफ़िउन व मुशफ़्फ़अुन वला फखर अना अशरफुल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अना अशरफुल इंसान हसबन वला फखर व इकरामुन नास क़दरन वला फखर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाण फरमायो त इहे नबी बि सभु सही आहिनि। पर असां ॿुधो,
मां अल्लाह जो हबीब आहियां पर एॾे मर्तबे ते फ़ख्रु नथो कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं क़यामत जे ॾिहाड़े लिवाल हंद जो झंडो खणंदड़ मां हूंदुसि पर एॾे मर्तबे ते मां फ़ख्रु नथो कयां ऐं क़यामत जे ॾिहाड़े पहिरियों पहिरियों जन्नत जो दरवाज़ो मां मोहम्मद खड़काईंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जन्नत जो दारोगो पुछंदो त केरु आहे मां फरमाईंदो सास त मां मोहम्मद आहियां सुभान अल्लाह रब जो हुकुम बि साईं तुंहिंजे लाइ आहे त मुंहिंजो नालो अचेव त जन्नत जो दरवाज़ो खोले खोलिजो छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर एॾे मर्तबे ते मां फ़ख्रु नथो कयां ऐं पहियनि में पोयनि में अल्लाह वटि वधीक इज़त वारो मां मोहम्मद आहियां सुभान अल्लाह। पर एॾे मर्तबे ते फ़ख्रु नथो कयां ऐं मां सभिनी रसूलनि नबीयनि जो क़ाइद आहियां पर एॾे मर्तबे ते फ़ख्रु नथो कयां ऐं मां नबूवत जे सिलसिले खे ख़तम करण वारो आहियां पर एॾे मर्तबे ते मां फ़ख्रु नथो कयां ऐं सभिनी खां पहिरियों माण्हुनि जी शफ़ाअत मां कंदड़ आहियां ऐं शफ़ाअत क़बूल कयल आहियां पर एॾे मर्तबे ते मां फ़ख्रु नथो कयां ऐं सभिनी इंसाननि में वधीक ज़ियादा आला हसब वारो मां मोहम्मद आहियां सुभान अल्लाह। एॾे मर्तबे ते फ़ख्रु नथो कयां ऐं सभिनी माण्हुनि में वधीक ज़्यादा मुअज़्ज़ज़ ऐं क़द्र वारो मां मोहम्मद आहियां पर एॾे मर्तबे ते फ़ख्रु नथो कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह वाजिब ॿुधाए छॾिया साईं वाह वाह सुभान अल्लाह सुभान बेशक बेशक मिलाद पाण बि पढ़ी अञा ॿुधो इहा हदीस में बाबू पंहिंजो मिलाद पाण थो पढ़े साईं हाफ़िज़ एजाज़ अहमद जे सबके में थो ॿुधाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मस्जिद वॾा आहिनि न असांजे पासे बागरानी शरीफ़ वारा हाँ साईं सही हबीब रहमान वारा हाणे मदीने जे साईं फरमायो त अन अव्वलुन नास खुरूजन इज़ा बअसू सुभान अल्लाह व अन क़ाइदुहुम इज़ा वफदू व अन खतीबुहुम इज़ा शुतू सुभान अल्लाह व अन शफीउहुम इज़ा उहबिसू व अन मुबश्शिरुहुम इज़ा यइसू सुभान अल्लाह الكرامة والمفاتيح يومئذ بيدي واللواء الحمد يومئذ بيدي آدم ومن سواه تحت اللواء ليس أحد من الخلائق أن يقوم ذلك المقام الجنة حرام على الأنبياء حتى أدخلها وحرمت على الأمم حتى تدخلها सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तकरीर तोहफ़ो ॾेई वियो अथव बेशक सही ॻाल्हि आहे साईं हिननि खे ॿुधायो हा अखर अखर जो जवाबदार रहिया बदल बिल्कुलु जे चवनि त ठीकु आहे त पोइ चवनि त पोइ बात बंदि कयो न हा नबीअ जे ज़ात बाबरकात फरमायो त मां सभिनी खां पहिरियों रोज़े शरीफ़ खां तशरीफ़ ॿाहिरि फरमाईंदुसि जॾहिं माण्हू उथारिया वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह ऐं मां उन्हनि जो क़ाइद हूंदुसि पेशवा हूंदुसि जॾहिं अल्लाह जे बारगाह में उथारिया वेंदा सुभान अल्लाह ऐं मां उन्हनि जो ख़तीब हूंदुसि सुभान अल्लाह जॾहिं सभु ख़ामोश हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मां उन्हनि जो ख़तीब हूंदुसि जॾहिं उहे ख़ामोश हूंदा
रब सां कोई ॻाल्हाइण वारो न हूंदो हिकु मां मुहम्मद जी ज़ात हूंदो सुभान अल्लाह हथ मथे खणी करे सुभान अल्लाह न सुभान चइजे अल्लाह सुभान अल्लाह फकला सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मां उन्हनि जो ख़तीब हूंदुसि जॾहिं सभु ख़ामोश हूंदा ऐं मां उन्हनि जो शफ़ी हूंदुसि जॾहिं उहे कैदी हूंदा तो सुभान अल्लाह तो हिदायतो चवे कुझु समर ज़मीन साण थी हो तो हिमायत तन जो सुभान अल्लाह करे छे ज छपर में पुनल ईंदो पाण थी बि रूह रिहान लहज़े मंझ लतीफ़ जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो शफ़ी हूंदुसि जॾहिं उहे कैदी हूंदा ऐं मां उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियण वारो हूंदुसि जॾहिं उहे नाउमेद हूंदा सुभान अल्लाह ऐं सुभान अल्लाह करामत ऐं इज़त वारियूं चाबियूं कुंजियूं मुंहिंजे हथ में हूंदियूं ऐं निवाल हमद जो झंडो मां मुहम्मद जे हथ मुबारक में हूंदो उन ॾींहुं आदम अलैहिस्सलाम खां वठी जेतिरा बि आहिनि सभु मुंहिंजे झंडे हेठां हूंदा सुभान अल्लाह ऐं उहा जॻह आहे जिथे मां मुहम्मद खां सवाइ ॿिए खे बीहण जी इजाज़त न हूंदी ऐं ॿियनि नबियनि ते जेसि ताईं जन्नत हराम आहे जेसि ताईं मां मुहम्मद अरबी जन्नत में न वञा ऐं ॿियनि नबियनि जे उम्मतुनि ते तेसि ताईं जन्नत हराम आहे जेसि ताईं मां मुहम्मद जी उम्मत जन्नत में दाख़िल न थिए सुभान अल्लाह यही मोहम्मद जो मिलाद आहे न सुभान अल्लाह बाक़ी ॻाल्हि पंहिंजी नसीब फत जी सुभान अल्लाह मायूं वेचारियूं हिकिड़ो भत जो मोहम्मद जे मिलाद जो लाहे नंढड़े ॿार खे ॼण त वञी मौलवीअ खे मस्जिद में ॾेई आ चवेसि त नबीअ जो मिलाद अथव हाणे खणी पहुचंदा पुछंदा अबा छाजो भतो आंदो थी अबा हिन नबीअ जो मिलाद आहे हराम 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 अरे असां जूं नानियूं असां जूं ॾाढियूं पोढ़ियूं मरदियूं मरी वयूं दस्तगीर जो खीर पछाड़ीअ ताईं विराईंदियूं वयूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी को भतड़ो खणी वञे मस्जिद में मुला ॾे अबा हे छा आहे छाजो आहे भई दस्तगीर अब्दुल कादर जीलानीअ जी यारी आहे खणो 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 हराम तोबा को खणी वञे चांवर था बाहे इमाम हुसैन जो न्यास अथव तोबा 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 वरी अहिड़ा नमक हराम लिटी छपी वरी खाई वरी हाफ़िज़ एजाज़ अहमदी जहिड़ो सुञाणे वठंदड़ हेॾे हे कीअं आया आहियो जो मिलाद खण ख़ैरात ख़ुशि छपी आया दुनिया में घणा ॾिठो हेड़ा न ॾिठा शाबाश सुभान अल्लाह उहे दफ़्तर आहिनि पर हाणे मूंखे नेठि ज़माने सां बि मुंहिंजी सां बि मोह ॾियणो आहे हाँ असांखो बि के पुछण वारा आहिनि लाड़काणे को सीढ़ी आयो हो बेटा जा पे त पढ़ी वरी कान ते चढ़ियो हलियो अने असांजा मोली रुगो क़ुरान पढ़ंदा आहिनि क़ुरान ये कॾ को वरी चपा पर हे सिद्ध में जीअं वणे न तीअं चवनि पर शहर हुजूर जे शान में सुभान अल्लाह पढ़णु सुभान अल्लाह असहाबनि जी सुन्नत है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सहाबन नबीअ जे शान में अहिड़ा शेर पढ़िया आहिनि जो इजाज़त हूंदी हा जे ॿियो कमु न करायो हा त मां तव्हांखे रुआरे वेठा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधो
बिडाई दो वरमा बद जत सब जवान पर मर्द मझन है किड़ो सुभान अल्लाह वाह सही वाह ओ ये सही हो जत सब जवान पर मर्द मझन है किड़ो माशर जे मैदान में ईंदो पुनल पहलवान छुटदा जग जहान आरी जे एहसान सुभान अल्लाह वाह जी ॿुधाए छॾिया साईं वाह वाह जत जवान सभो पर मर्द मजन है किनो शाफियो शफाअत जी पिरी बधंदो पग छुटदा सब जग आरी जे एहसान सुभान अल्लाह वाह सही वाह जे शहर में तो बिडाई जावे बदकन मोहम्मद मनियो के कुफर दे कायम के जाहिर सबा नसी सुभान अल्लाह के सुभान अल्लाह के जाहिर सबा नसी के दिली दाइम सुभान अल्लाह पर अजब ई आहीन त बसण खां परे थिया सुभान अल्लाह बसण खां परे थिया ॾिसण खां दूर सुभान अल्लाह कुफर अथन कल्ब में पर ज़ाहिर का ज़ुहूर कद जाअकुम मिनल्लाहि नूर इन यस्र बिदुन सूर सुभान अल्लाह इन बारे ॾिसो कद जाअकुम मिनल्लाहि नूर इन यस्र बिदुन सूर दिलिया थिया दूर रही मुसलमानी मोह में रही मुसलमानी मोह में ॿियो कम फिटली थियो न अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सज्जन सूर विधोन सुभान अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सज्जन सूर विधोन कदर कोन कयोन दीन जहड़ी दौलत जो सुभान अल्लाह सुभान सैदर ओला करे पैसा या पसी फीण सुभान अल्लाह खरन खीर न चखियो दुनिया कारण दीन बिनाए वलातिया निसा अन्नम नूर सुभान अल्लाह फारिया पाई सुभान अल्लाह उन जे शान में आयत ही आई वाह वाह वलसौफ योती का रब्बुक फतरदा पैसा मिल में सरहाई साम लगन मलाई जार थी हुयन रूह में सुभान अल्लाह बारो जाबिया भी घड़ा पर हड़ो कोन थियो वाह वाह सुभान अल्लाह तो मथे खड़ो मजी सुभान अल्लाह बारो जाबिया भी घड़ा पर हड़ो कोन थियो उभ ऐं ज़मीन ते शम्स थी उभरियो सुभान अल्लाह सिज चंड खां सुहिणो जंहिंखे रोशन रब कयो थकीअ ते थियो वसीलो वरकार में बारो जाबिया भी घड़ा पर जावो जाम पुनू सुभान अल्लाह वाह सही वाह थी वसवणकार में कुफर थियो किनो सुभान अल्लाह थी वसवणकार में कुफर थियो किनो आगे आर्य जाम खे हे सारो दे हुडनो वाह वाह सही वाह आगे आर्य जाम खे हे सारो दे हुडनो जिते पुनल जाम पुनो उते जाय नाहे जतन जी सुभान अल्लाह वाह सही वाह
मारू मिट मली रजा सभई मूं सरदार महशर वेल मैदान में मोहब्बत दा महदार लोयन वारा लख हजार पर मारू मथन हिकिड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह साईं वाह 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 वेला विच पयाब बदी सूरन संदरो डूंगर सब डोरिया में सवे साथ गजा में पर पुन्हु पार न हिकिड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चाबिया बिखड़ा पर मुझो पुन्हु सिर सभिने सुभान अल्लाह वाह साईं वाह साईं वाह जाके ते चढ़ी करे कदो बल बिलन मथे माजूर निशल होत धरी दुम हथड़ा सुभान अल्लाह मारो चाबिया बिखड़ा पर मुझो अदियो आर्याणी वाह वाह चूडे रखियुम चित्त में मत साजन सुञाणी थकी अखे थरन में अचे प्यारी तुम पानी जगा बिदर बिकानी तंजो मोटन ई मसथिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह साईं वाह 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 करे छॾिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ुशि हूंदा साईं वाह वाह बेशक अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकत हिक रुगो कौल ॿुधाईंदो साम